वेलफेयर वारे जो नालो नथी खणणु चाहियां, वीचारनि जी कमाई बंदि थी वेंदी। आयो पंहिंजी ज़ाल खे ऐं पंहिंजे पुट खे वठी मूंसां वेही ॻाल्हाए थो। उन जी ज़ाल वरी ॿ टे मुंहिंजूं तस्वीरूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, एक नई वीडियो से गड अवां जी खिदमत में हाजिर आहियूं। प्यारा दोस्तों, अॼु जी वीडियो में असां अवां खे आपा शबीर चन्ना जी तबियत के बारे में अपडेट ॾींदासीं ऐं उन खां पोइ आलिया चन्ना एतिरे कावड़ में छो आहे उन जी सॼी हक़ीक़त अवां सां बयानु कंदासीं। उन खां पहिरियां जेकॾहिं अवीं असांजे चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾियल बेल आइकन खे दॿाए नोटिफिकेशन ऑल ते करे छॾियो त जीअं हर ईंदड़ वीडियो अवां ताईं पहुचंदी रहे। प्यारा दोस्तों, आपा शबीर चन्ना जी तबियत हिन महिल काफ़ी बहितर आहे ऐं हुन जी चौथों भेरो डायलिसिस पिणु कई वई आहे। डॉक्टरनि मूजिबि गुर्दा बहितर थी रहिया आहिनि ऐं आपा शबीर चन्ना जे लिवर ऐं फेफड़नि जी कंडीशन बि पहिरियां खां बहितर आहे। आपा शबीर चन्ना वेंटिलेटर ते ज़रूरु आहे, पर वेंटिलेटर ते ऑक्सीजन जे प्रेशर खे घटि कयो वियो आहे त जीअं ख़बर पइजी सघे त आपा शबीर चन्ना केतिरी इम्प्रूव थी रही आहे। त प्यारा दोस्तों, इहा हुई आपा शबीर चन्ना जी तबियत जी अपडेट। अवां खे गुज़ारिश आहे त आपा शबीर चन्ना जे सिहतयाबीअ लाइ दुआ घुरंदा। उन खां पोइ हाणे हलूं था आलिया चन्ना जे गुस्से ऐं कावड़ जी तरफ़। त आलिया चन्ना कावड़ छो कई? तो प्यारा दोस्तों, सभिनी खे ख़बर आहे त हिन वक़्तु आलिया चन्ना केतिरो डिप्रेशन में आहे ऐं इहा कंडीशन हर माण्हू सम्झी सघे थो, पर ग़लतियूं कुझु असांजे माण्हुनि जूं बि आहिनि। हैदराबाद जे कंहिं वेलफेयर जो मालिक आपा शबीर चन्ना जी तबियत पुछण जे लाइ वियो, जंहिं आलिया चन्ना सां गॾु ऐं शबीर चन्ना सां गॾु तस्वीरूं कढी सोशल मीडिया ते रखियूं, फेसबुक ते रखियूं ऐं उन खां पोइ उन ते लिखियाईं त फलाणी वेलफेयर जा माण्हू आपा शबीर चन्ना जी तबियत पुछण विया ऐं उन जे धीअ सां मिली करे उन्हनि जो भरपूर सहकार कयो। त प्यारा दोस्तों, आलिया चन्ना चवणु आहे त मूंसां सहकार मुंहिंजी गवर्नमेंट करे रही आहे, सिंध गवर्नमेंट करे रही आहे। अवां जे दुआउनि जी ज़रूरत आहे, अवां खां मूंखे दुआऊं खपनि। अहिड़नि माण्हुनि खां मूंखे नफ़रत आहे।